जय झूलेलाल। जय झूलेलाल। तव्हांखे इहा पिक्चर त छा चवणु चाहींदा, कीअं लॻी? सभिनी खां पहिरियों त मां बालाघाट जी सिंधु सेना खे इन जी तारीफ़ कंदुमि जो हर साल बालाघाट में सिंधी फिल्मूं लॻाइनि था। नाजुक रिश्तो हिकु अहिड़ी शानदार फिल्म आहे जंहिं असांजे भाउ नरेश उधाणी जी इन खे ठाहियो आहे। ॾाढो शानदार डायरेक्शन आहे, कहाणी पूरी पारिवारिक आहे ऐं अॼु जीअं रिश्तनि में तकलीफ़ूं थी रहियूं आहिनि उन्हनि खे ॾिसंदे उनखे एॾो सुठे रूप में प्रस्तुत कयो वियो आहे कि माण्हू अहम जे पुठियां कीअं थोरे थोरे अहम जे पुठियां कीअं रिश्तनि खे टोड़नि था पिया। ऐं इहो असांजे समाज में हिकु कमी आहे जेका हिन फिल्म ॾिसी करे दूर थी सघंदी। मां हर सिंधी समाज में हर शहर वारनि खे चवंदुमि कि इहा फिल्म जॾहिं बि अचे तव्हांजे शहर में त हिकु हिकु माण्हू इन फिल्म खे ॾिसे ऐं उनखां कुझु प्राप्त करे ऐं इन समाज में सुधारो थिए, भलो थिए, माण्हू अहम छॾनि ऐं रिश्ते जी नाजुकता खे सम्झी करे उन ते अमल कनि ऐं प्रेम सां रहनि, सुख सां रहनि, मज़े सां रहनि। जय झूलेलाल। जय झूलेलाल।